दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी संगत के अस्सलाम वालेकुम। अॼु जी अपडेट आहे पंहिंजावेरी ड्रामे ते। जी हाँ दोस्तों, पंहिंजावेरी ड्रामे जी जेका तव्हां शूटिंग ॾिठी, शूटिंग जूं ही तस्वीरूं ॾिठियूं, मेकिंग वीडियोज़ पिक्चर ॾिठा, वीडियोज़ असां नथा शेयर करे सघूं, कॉपीराइट जो मसइलो हूंदो आहे। बाक़ी ही तस्वीरूं तव्हां ॾिठियूं कल्ह ई मां तव्हां सां शेयर करे छॾियूं। अॼु जी अपडेट जो मक़सदु इहो आहे त पंहिंजावेरी ड्रामे जा अदाकार ऐं कहाणी त अञा अॻिते ख़बर पवंदी त कहाणी छा आहे, लेकिन अदाकारनि जे हिसाब सां हिकु बहितरीनु मतिलबु सम्झ अचे थो त ही ड्रामो कामयाबु थींदो ऐं ज़बरदस्त कामयाबु थींदो। इन में जेको आहे मजू लाड जो जेको लुक ॾेखारियो वियो आहे, उन ज़फ़र जिस कहाणी जो लुक मतिलबु बहितरीनु, अहमद अली शेख ज़बरदस्त मतिलबु लुक में नज़र अची रहियो आहे ऐं ॿिया अदाकार बि सभई पंहिंजे करेक्टर में ज़बरदस्त नज़र अची रहिया आहिनि ऐं सभिनी जो किरदारु हिकु बहितरीनु इन तस्वीरुनि जे ज़रिए नज़र अची रहियो आहे। इन मां अंदाज़ो इहो लॻाए सघिजे थो त हीउ ड्रामो वॾो कामयाबु थींदो। पंहिंजावेरी ऐं पंहिंजावेरी जी जेका लोकेशन दादू जी आहे उहा बि ज़बरदस्त आहे, जिते तकरार ड्रामो थियो हुयो, तव्हांखे यादि हुयो, ठीकु आहे न। उहा लोकेशन हाई लेवल जी लोकेशन आहे। बहरहाल हीउ ड्रामो दोस्तों कामयाबी माणींदो ऐं हिन ड्रामे जी व्यूवरशिप बि वॾी मथे वेंदी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन में असगर चौधरी बि हिकु बहितरीनु करेक्टर मतिलबु करे रहियो आहे। दोस्तों असगर चौधरी खे तव्हां नोट कयो हूंदो, असगर चौधरी जो जेको कपिड़नि जो मतिलबु हिकु सेटअप हूंदो आहे, जेका हू कपिड़ा पाईंदो आहे, उहो पंजाबी जीअं पाईंदा आहिनि, पंजाब में लाहौर जा पंजाबी उन कल्चर जो पाईंदो आहे। छो त असल में असगर चौधरी मतिलबु रियल असल जेको आहे पंजाब जो आहे, त हिन टाइम सिंधी आहे, सिंध में रहे थो, पैदा थियो आहे सिंध में, लेकिन हू जेको कल्चर पंहिंजे कपिड़नि जो रखंदो आहे त मतिलबु पंजाब जो रखंदो आहे। हर तव्हां ॾिसो न जो कपिड़नि जो लुक आहे उहो हितां जो न हूंदो आहे। बहरहाल पोइ बि ज़बरदस्त आहे, सुठो आहे, यूनिक आहे।